अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, ठटे जी कोहिस्तानी पट्टी जी सत भांगे टे जे मुकामी रहवासी लेखक अलजुड़े बरफत जनेसर गुजर इस्माइल खासकेली जैन गुजर जम्मू खासकेली ऐं ॿियनि ठटे में सिंध ऑनलाइन टीवी ठटे सिजावल जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। असांजो इलाइक़ो आहे कोहिस्तान सतभांगे 3 रेलवे स्टेशन बरादाबाद वेझो आर्टिस्टिक विंड कंपनी आहे प्रोजेक्ट आहे जंहिंमें असांजो उन प्रोजेक्ट में ज़मीनूं आहिनि ऐं असांजे ज़मीनुनि में वॾा उते विंड जा टावर लॻल आहिनि ऐं उन कंपनी खे कंस्ट्रक्शन खे हाणे साल पूरो थी चुको आहे ऐं साल दौरान असां उन्हनि जे अॻियां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजा हक़ ॻोल्हण जे लाइ उन्हनि सां मीटिंगूं कयूं, उन वटि एहतजाज कया बग़ैर हू दिलासा ॾींदा रहिया ऐं हिन वक़्तु सूरत हाल आहे त उन कंपनी में 20 टर्बाइन लॻल आहिनि ऐं 20 टर्बाइन में जेके असांजा मक़ामी माण्हू हूंदा हुआ पोरित मिसकिन 16,200 रुपयनि ते उहे मज़दूरी कंदा। उन्हनि माण्हुनि खे फेबरवरी जे ख़तमु थियण खां पोइ उन्हनि मार्च में उन्हनि खे फ़ारिग करे छॾियो ऐं मक़ामी माण्हू जेके असांजा पोरित हुआ 63 ॼणा पोरित हुआ ऐं उन्हनि उन कंपनी जे अॻियां एहतजाज कयो, गेट ते एहतजाज कयो। बहरहाल उन कंपनी जा एडमिन जेके आहिनि उन्हनि एडमिन हिननि मिसकिन माण्हुनि खे जेको आहे सो दिलासा ॾेई ऐं हिननि खे टुरकाए छॾियो। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।